अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है, मस्जिद थी मानी जी दावत तंहिंजो ऐलान शरन करो हुकुम है, ख़ासि करे रमज़ान जे मुतालिक़ सवाल है जी। अस्सलाम वालेकुम मुल्क साहब। सलाम। हाणे मसलो ई है जी कि रमजान जे अंदर कोई व्यक्ति के रोजेदार के खाराइण हुए इफ्तार जे बाद तो उनजी दावत जो मस्जिद जे अंदर ऐलान थिए कि न थिए। इफ्तार थी वियो, मगरिब नमाज जे बाद तोखे खाराइण हुए दावत, तंहिंजो मस्जिद जे अंदर ऐलान थिए कि न थिए। माशा अल्लाह, ख़ासी वस्तु है, मस्जिद थी ऐलान थिए कि न थिए। असल त दावत ताम रही मुसलमान जो हक़ है जे हिकिड़े ॿिए खे दावत ॾिए खाधे जी, खाराए जी, अने जंहिंखे दावत मिले उहो दावत क़बूल करे। ई ॿहू हिकिड़ो बहितरीन अमल आहे। मुंदो इहे त मस्जिद थी ऐलान करणो, मसाजिद अल्लाह ताला जी इबादत जा घर आहिनि। मसाजिद जे ज़रिए अल्लाह ताला जी बंदगी इबादत वधारे करे में अचे थी। 5 वक़्त नमाज जो एहतमाम थिए थो, अने दर्स किताब व सुन्नत जी नशर व इशात जो हिकिड़ो मर्कज़ आहे मस्जिद। इन मस्जिद खे पाक साफ़ रखणु उम्मत मथे वाजिबु आहे। दुनियावी उमूर, तिजारत, गुल हुल शोर हंगामो, तंहिंथे मस्जिद खे बहु पाक साफ़ रखियो खपे। मुंदो ई आहे त मस्जिद जे मंबर, महराब, लाउड मस्जिद जे अंदर थी ऐलानात करे जी केतिरी गुंजाइश आहे। अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त इंटरनेशनल क़िस्म जा हिकिड़ा दाई आहिनि, उन पण अहिड़ो फतवो ॾिनो जो मस्जिद में निकाह करणु जाइज़ न आहे। एतिरी सख़्ती कीअं? त अलाह जो दीन कुशाद आहे, सख़्ती न कई खपे। मस्जिद जे अंदरि दावत तंहिंजे बारे में, मस्जिद जे अंदरि पाण खाई सघूं था कि नथा खाई सघूं, हिकिड़ो ई मुंदो आहे। फ़िक़ह जे अंदरि अलॻि अलॻि मुंदा मिलनि था जो मस्जिद जे अंदरि पाण दावत खाई सघूं था कि न। तंहिंजे बारे में फ़िक़ह हंबली जे अंदरि ई लिखियलु आहे त कीअं वांदो न आहे, मस्जिद जे अंदरि वलीमो रहियो या कोई दावत रही पाण खाई सघूं था। फ़िक़ह हंबली। अच्छा, उन दलील ॾिनो हुयो अब्दुल्ला बिन हारिस रज़ी अल्लाह ताला अन्हु जी, जेको इब्न माजा वग़ैरह में आहे त असीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में गोश्त अने रोटी मस्जिद जे अंदरि खाईंदा हुआसीं। साबित थियो त मस्जिद जे अंदरि पण मानी ताम खाइणु जाइज़ आहे। शाफ़िया जे नज़दीक पण मस्जिद जे अंदरि दावत खाइणु जाइज़ है। ला बास बिल अक्ले व शुर्बे फिल मस्जिद व वज़अल माइदते फीहे। मस्जिद जे अंदरि दस्तरखान रखी अने खाइण पीअण में कीअं वांदो न आहे। टियों फ़िक़ो फ़िक़ह मालिकी आहे। इन जे नज़दीक हल्की चीज़ मस्जिद जे अंदरि खाई सघूं था, यानी अहिड़ी हल्को फुल्को खाधो खाइणु जाइज़ आहे। फ़िक़ह हनफिया जे अंदरि मुसाफ़िर अने मोतकिफ़ खे खाधो खाइणु जाइज़ आहे। हाणे ही तारियो खाधो खाइणु जाइज़ आहे, रहियो मुंदो ई जे खाधो खाइणु जाइज़ आहे त हिकिड़ो खाधे जो ऐलान कराइजे कि न कराइजे। खाधे जो ऐलान कई अहिड़ा ऐलान आहे जेको मस्जिद थी मनाई। हाणे मिठाइयूं मस्जिद जे पाण फ़ाइदे लाइ बनायूं था, अने मस्जिद से ऐलान कयूं था, उहो तिजारत आहे। कैलेंडर मस्जिद जे अने जमात जे फ़ाइदे जा वेंदा, ऐलान कयूं था जो कैलेंडर आया आहिनि 100 रुपया 50 रुपया 12 रुपया गिनी गिनो, ई तिजारत जी रही। अने ॿिया घणा बधा अहिड़ा ऐलान हुअनि था जंहिं ऐलान में तिजारत जो मुंदो हुए, तिजारत ई मुंदो हुए अने गुमशुदा जो मुंदो हुए। इन ॿिन्ही जी मनाई आ वई हदीस में। सही मुस्लिम जी रिवायत है, कोई शख़्स ऐलान कयूं था जो मुंहिंजो उठ केॾा वियो वञाणो, त मनाई अची वई जे उठ तोखे न मिले वग़ैरह वग़ैरह। अने तिजारत वारे जो ई जे अल्लाह तोखे फ़ाइदो न ॾे, तिजारत अने गुमशुदा जो ऐलान नथो थी सघे।
हिकिड़ो क़ाइदो आहे, ई क़ाइदो त हर उहो ऐलान जंहिंमें अल्लाह ताला जी इताअत अने अल्लाह जो तक़र्रुब हासिल हुए, उहो ऐलान मस्जिद से ई करणु जाइज़ आहे। ई शरीयत जो उसूल आहे। अने शरीयत जा उसूल मिणी खे मालूम रहिया खपे। ऐं हर को चए थो जे हीअं आहे शरीयत हूअं आहे। अल्लाह ताला जी इताअत अने अल्लाह जो कुर्ब हासिल करे ला कोई पण ऐलान मस्जिद थी करे सघूं था। अने मस्जिद जे अंदरि दुनिया जूं ॻाल्हियूं पण थी सघे थी, ईअं न जे न। कई अहिड़ी रिवायतूं आहिनि जे मस्जिद जे अंदरि ॻाल्हियूं थी सघनि थियूं। जीअं त सही मुस्लिम जी रिवायत आहे, जाबिर बिन समरा रज़ी अल्लाह ताला अन्हु थी रिवायत है, कान ला यकूमु मिन मुसल्ला अल्लज़ी युसल्ली फीह सुबह वल गदा हत्ता ततलु शम्स फ़िज़ा तलअत शम्स काम वकानु युहद्दिसून व याख़ुज़ून फी अम्रिल जाहिलियत फ़यज़कून यतबस्समू। अच्छा, जाहिलियत जे ज़माने जूं मस्जिद जे अंदरि ॻाल्हियूं थींदियूं हुयूं अने तबस्सुम फरमाईंदा हुआ, खिलंदा हुआ। ही मड़े जाइज़ वस्तु आहे, पर मस्जिद जी हिकिड़ी हद सुधी आहे, ॻाल्हि ॿोल थिए खपे। हाणे थिए कोन त हिते ॿोरी पाबंदी आहे, मस्जिद जे अंदरि कंहिंखे ॿोले लाइ न ॾिए, बसि ही न हू न फला न धका न। कई अहिड़ा हूंदा आहिनि जुमे जी झोली जो करे हिन जो केॾा सबूत आहे। आऊं ईअं नथो चए हीअ उहे उम्मत खे फ़ाइदो थी थो, हिकिड़ो कुर्ब वारो कमु आहे। पाण ऐलान कयूं था ॾिख चंदे जो, ज़कातनि जो ऐलान कयूं था, फितरनि जो ऐलान कयूं था, सदके जो ऐलान कयूं था, अल्लाह जे तक़र्रुब लाइ अने उम्मत जे फ़ाइदे लाइ कयूं था। हीअ दावत जेको रही, इहा दावत हिकिड़ो मसनून तरीक़ो आहे अने इन जो ऐलान जाइज़ आहे। हा जाइज़ आहे, इन जी दलील कुरो आहे, अल्लाह जे कुर्ब जो, अल्लाह जो तक़र्रुब जो ज़रियो आहे, न हिकिड़ी इताअत जो कमु आहे। केरु दावत ॾिए थो, दावत ॾियणु मसनून कमु आहे। जे चए मूंखे हदीस में खपे जे दावत किन हदीस सफ़ा नंबर में लिखियलु आहे जाइज़ आहे, त मुंहिंजो पण अदबनि एहतरामनि अर्ज़ु आहे त आई ॾसियो जे दावत इफ़्तार, इहा दावत वलीमा फला फला, इन दावतूं किनी किनी हदीस में मनाई आई। बेशक तिजारत जो ऐलान मस्जिद थी मनाई आहे अने गुमशुदा जो ऐलान मनाई आहे। बाक़ी इस्लाम में कोई कुशादगी न आहे, वसत जो मामिलो न आहे। मस्जिदनि जे अंदरि कई अहिड़ा मुंदा वेंदा, ऐं मस्जिद जा ठाह रहिया, मस्जिद ख़ुदि जो ऐलान रहियो, मस्जिद जो फलां रहियो। हिकिड़ी उम्मत खे ज़रूरत आहे, इहा निभाई खपे। मस्जिदनि जे अंदरि ॿिया कई अहिड़ा ऐलान थी वेंदा, वफ़ात जा ऐलान वग़ैरह, इहा ज़रूरत आहे। हिन में वफ़ात जो ऐलान थिए, हिन में केॾा अल्लाह जो कुर्ब तक़र्रुब आहे न। पण हिकिड़ो इहो ऐलान थियो, ख़बर पई फलां शख़्स वेंदा रहिया आहिनि, उनजो जनाज़ो, तंहिंजो टाइम टेबल, उन में शिरकत, हाणे पोइ जे नमाज़ में शरीक थींदो, जनाज़े खे कंधु खुलो ॾींदो, मग़फ़िरत दुआ कंदो, त करो इहे इस्लाम में मनाई आहे। कई अहिड़ा मामला आहिनि जंहिंमें वुसत रही, कुशादा दिलि सां रहियो खपे। दावत ताम जाइज़ गैरुल्लाह जे नां ते न वे, गैरुल्लाह जे नां ते न आहे, अल्लाह जे नां ते कोई दावत आहे अल्लाह जो कुर्ब हासिल करे ला। इन दावत जो ऐलान मस्जिद थी करे में कीअं वांदो न आहे। अगरि चाहे हाजी जी दावत आहे, उमिरि वारनि जी दावत आहे, वलीमे वारनि जी दावत आहे, आम दावत आहे, अक़ीक़े जी दावत आहे, इन मिणी दावतनि जो ऐलान मस्जिद थी अदब जे दायरे में रही ऐलान करे सघूं था। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।